हिते हर असांजा पाकिस्तानी अचनि था जे इहे पैसा उते ग़रीबनि ते ख़र्च करनि जेकर उन्हनि जो घर बि सुखियो थी पवंदो। हिननि हिकिड़ो दफ़ो उमिरो कयो मौलाना मक्की साहिबु हुननि खे चयो मूंखे अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे तव्हांखे मके मदीने जे सफ़र खां एॾी नफ़रत छो आहे? हीअ अलाह जी देन आहे जंहिंखे चाहींदो ऐं ॿियो इहो आहे त मके मदीने जो मुसाफ़िर अलाह ताला सुञो न बणाईंदो। कंहिंजे एॾो तव्हांखे ग़रीबनि सां प्यार मुबारक थी अमा साईं बग़ैर कंहिं हिजाब जे उन कमरे में रहंदी। जॾहिं अबू बकर सिद्दीक़ आयो पोइ अमा साईं पंहिंजे मामूल मुताबिक़ पंहिंजे कमरे में साईं जन जी मदार मुबारक सां अमा साईं रहंदी। जॾहिं हुज़ुर हज़रत उमर साईं आयो त पोइ जीअं हे कमरो आहे पोइ अमा साईं हितां थोरी दीवार ॼाराई हितां दीवार ॼाराई हाणे टे मदार मुबारक वेठे अमा साईं हिन पासे रहंदी। मथां खजनि जे छड़नि जी छित उहा बि रखी अथऊं। हा महसूसु कयो छड़ छड़ियूं रखियलु हाणे इहे उम्महातुल मोमिनीन जा घर हुया ॾाढो ॾाढो मज़े सां लिखियलु हो ॾाढो मज़े सां लिखियलु हो। इहो माना हिकु नओं शक्य आहे जेको इमामनि जे तस्दीक सां जिन माना उहे नक्शा ॾिनल आहे अॻियां किताब इहो जेको आहे पंहिंजो इलियास छा नालो अथसि जे इहो लिखियो आहे अरबी में आहे अॻु में तारीख़ मदीना नए नमूने में आहे ॾाढो मज़ेदार हो चयो वचन उमरान अमा साईं साॻे हुजे बरादी हज़रत उमर खां बाद दीवार आई हा दीवार विच ॾेई करे उहो जुदा मदार मुबारक में पाण ॿिए उसने ढकियल बि आहे छड़नि सां पुराणो मुमताज़